कीअं बादशाहीअ में हिकिड़ो ठॻ हूंदो हो जंहिंखे ॾेढ ठॻ करे छॾींदा हुआ। हिकु ॾींहुं बादशाह शिकार ते वियो ऐं वाट ते हिकिड़े जौहर जी पोख ॾिठाई जंहिंमें हिकु सुहिणी छोकिरी झार पई हकले। बादशाह वधी हुन छोकिरीअ खां पुछियो त हीअ पोख कंहिंजी आहे। तंहिं ते छोकिरीअ जवाबु ॾिनसि त हीअ पोख हुनजी आहे जंहिंजी आउं धीउ आहियां। तंहिं ते बादशाह चयसि त तूं भला कंहिंजी धीउ आहीं। छोकिरी चयसि त आउं हुनजी धीउ आहियां जंहिंजी हीअ पोख आहे। इहो ॿुधी बादशाह खे हिन छोकिरीअ ते वॾो ताजुब लॻो ऐं चयईंसि त आउं तोसां शादी कंदुसि पर अधु लाइन में छॾे हलियो वेंदुसि। तंहिं ते छोकिरी चयसि त जे तूं मूंखे अधु लाइन में छॾे हलियो वएं त वरी तोखे तुंहिंजे पुट खां मोचड़ा हणाईंदुसि। इहो ॿुधी बादशाह कावड़ में वापसि मोटियो ऐं पुछा कयईं त इहा पोख कंहिंजी आहे। जवाब मिलियुसि त इहा पोख फलाणे ग़रीब शख़्स जी आहे। ॿिए ॾींहुं हुन शख़्स खे बादशाह घुराए संग जी तलब कई। अंधो घुरे अलाह खां हिकु अखि पर हुनखे मिलियूं ॿ। सो यकदमि खणी हावकार कयईं। बादशाह पोइ हुन शख़्स खे घणो माल ॾिनो ऐं शादीअ जो ॾींहुं मुक़ररु कयो हुयो। आख़िर ॾींहुं पंहिंजी मुदा ते पहुचनि बादशाह पंहिंजी ॼञ वठी आयो ऐं वाइदे मूजिबि लाउन में छॾे ॼञ समेत उथी हलियो वियो। उते हुन छोकिरे खे इहा ॻाल्हि यादि आई ऐं चयईं त आउं पाण इन जो वेर वठंदुसि। इहो ख़्यालु करे हीअ कीअं राॻींदड़ वटि राॻ सिखण लॻी। थोरे घणनि ॾींहंनि बाद हूअ राॻ में क़ाबिल थी वई। बादशाह वटि अॻे ॿ टे कञरियूं ॻाइण वेंदियूं हुयूं। हिकु ॾियारे हीअ बि वई ऐं राॻ ॻायईं। बादशाह खे राॻ ॾाढो पसंदि आयो ऐं हिन छोकिरीअ ते आशिक़ थी पियो। हुन बाद हिन खे पाण वटि रहाईं ऐं राति जो पाण में मोहबत भरियूं ॻाल्हियूं कयऊं। उन वक़्तु बादशाह खां हिकु वींडो निशानीअ तौरु वरितो ऐं सुबुह थियो तॾहिं बादशाह खां मोकिलाए वापसि घर आई। पूरनि 10 महीननि गुज़रण खां पोइ खेसि पुटु ॼाओ। छोकिरो अॼु नंढो सुभाणे वॾो नेठ जी जवान थियो। हीउ छोकिरो जॾहिं ॿारनि सां वञी रांदि कंदो हो तॾहिं उहे खेसि चवंदा हुआ त तुंहिंजो पीउ आहे ई कोन। आख़िर कक थी हिकिड़े ॾींहुं माउ खां पुछाईं त मां मुंहिंजो पीउ किथे आहे। मांस ॿुधाइण खां इनकार कयो। आख़िर जॾहिं छोकिरो ज़िद तां न लथो तॾहिं मांस खेसि समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। आख़िर जॾहिं छोकिरो ज़िद तां न लथो तॾहिं माण्हूस खे समूरी ॻाल्हि मुंड खां पछाड़ीअ ताईं करे ॿुधाई ऐं चयईंसि त मूं वारी ॻाल्हि हाणे तूं पूरी कंदे। पोइ छोकिरे खे हुनरमंद माण्हू गॾु करे ॾिनई जिन हिन खे घणेई हुनर ऐं अटकलूं सेखारियूं। जॾहिं छोकिरो तमामु क़ाबिल थी वियो तॾहिं माण्हूस खेसि इहा निशानी मिलियल विंडो ऐं कुझु रुपया ॾेई बादशाह ॾांहुं रवानो कयो। छोकिरो अञा अधु पंध ते पहुतो त टिनि ठॻनि अची वरायसि ऐं उन्हनि खां पुछाईं त अव्हीं कहिड़ो धंधो कंदा आहियो। ठॻनि चयो त असीं माण्हू फुरींदा आहियूं सो तोखे फुरींदासूं। छोकिरे हिननि खे चयो त चङो पहिरीं अव्हां जे घर हलूं पोइ किन ॻाल्हियुनि सां मूंखे बेशक फुरियो। ईअं गॾिजी ठॻनि जे घर आयो ऐं उते ठॻनि चयो त भाऊ हाणे हर हिकु हिकिड़े ॻाल्हि खणी ॿुधाए। पोइ जीअं ॻाल्हि पूरी थिए उहो बि 100 रुपया भरे ॾे। बादशाह जे पुट उहा ॻाल्हि क़बूल कई। तंहिं ते पहिरियों ठॻ हिन रीति ॻाल्हि करणु लॻो त मूं वटि हिकिड़ो गॾहो हो पर तमामु ढींगो हो। तंहिं ते मूं सॼे ॻोठ जा माण्हू मथसि विहारे खेसि हकलायो त मन सुधरी पए। पोइ वरी हिन जे पुछ सां गाॾी ॿधी उन में 100 ॻोठनि जा माण्हू विहारे
वठी हिन खे अकेलियोसीं ऐं ख़ुदा जी सारी ख़ुदा ई घुमी फिरी आयासीं त हिन खे का बि परवाह न थी। सो हू साम्हूं उहो गॾ जो गॾ बीठो आहे तीअं ते शहज़ादे चयो त हिन सां हाणे अटकल सां विढ़ां। सो चयईं त बराबरि तुंहिंजी ॻाल्हि सची आहे। तीअं ते ॿियो ठग ॿी ॻाल्हि हिन रीत करणु लॻो त दा मां बाज़ार में कंहिं कम सां वयसि त वाट ते बादशाह जी हिकु कुती मुअल ॾिठमि पर पेट बि हुअसि। उन मां सम्झमि त हिन दुनिया में आहे। सो कोशिश करे हिन मां गपल दुनिया हथु कयूं। एतिरे में माण्हू बि गच अची मिड़िया ऐं भरियूं ॿधी खणी मथनि ते रखियूं। असांखे वक़्तु उतां लॻो आहे। तीअं बादशाह जे पुट चयो त बराबरि तुंहिंजी ॻाल्हि बि सची आहे। उते टीं ठग जो वारो आयो ऐं उहो पंहिंजी ॻाल्हि हिन रीति करणु लॻो। हुन चयो त आउं हिकिड़े ॾींहुं माखी लाइण वियुसि ऐं वञी झंग मां माखी लाथुमि पर वटो साण हो ई कोन ऐं आर बि भॼी पई। सो मूं खाई ढो कयो ॿी बची पई ऐं वई उथी हली तव्हांजो माखीअ जी लेट वञी मुल्क खयां माण्हुनि खणी रेज कयां उन ते कणिक पोखियाऊं। मूं उन अटे जी पोइ मानी खाधी जा ॾाढी मिठी हुई। तीअं ते बादशाह जो पुट उन खे बि चयो त दा तुंहिंजी ॻाल्हि बि सची आहे। हाणे शहज़ादे जो वारो आयो। हिननि ठगनि जी धीअ खे मानी पचाईंदे ॾिसी वरितो हो। सो दिलि में ठाहे ॻाल्हि शुरू कयईं। चईं अदा आउं पंहिंजे पीउ खे ॾाढो प्यारो हुअसि। उन्हनि मूंखे ज़ालूं परणायूं। वक़्तु गुज़रंदे आख़िर अबू अम्मा मरी विया। उन बाद आउं कीअं कम मां ॿाहिरि वियुसि ऐं जॾहिं मोटी आयुसि त ॾिसां ॿई ज़ालूं घर कोन हुयूं। पोइ ॾस पतो पुछी पहिरीं हिक जी ॻोल्हा कयूं त 7 दरियाहनि जे पार वञी छेड़नि चूंडींदे हथु कयोमांसि ऐं खेसि चोटीअ खां झले घर वठी आयुसि ऐं पाड़े वारनि खे पारत करे वरी ॿीअ जी तलाश कयूं ऐं ॻोल्हींदे उहा वरी हिते अची लधी अथमि। उहा वेठी मानी पचाए उते टे ठग असल माठ में अची विया। हाणे जे ॻाल्हि कूड़ी था कनि त पैसा था भरे ॾियणा पवनि ऐं जे ॻाल्हि सची था कनि त धीज संग थो ॾियणो पवनि। अठ थोरी मोहलत वठी ॿाहिरि विया ऐं 600 रुपया खणी अची बादशाह जे पुट खे ॾिनऊं। हू बि पैसा वठी उथी हलियो ऐं पुछाईंदो पंहिंजे पीउ जो शहर अची ॻोल्हे लथई। 12 हिकिड़ी पोड़ी औरत जो घर हो। तंहिंखां पाणी घुरियईं। पोइ पाणी पी ख़ाली थाम में 10 रुपया विझी खेसि मोटाए ॾिनई। तंहिं ते उहा पोड़ी औरत मथसि घोर थियण लॻी ऐं राति रहण लाइ खेसि चयईं। शहज़ादे खे त अॻु इहा ॻाल्हि घुरबी हुई। सो यकदमि क़बूल कयईं। पोड़ी ऐं संदसि पुट खे ॿिया बि 10 रुपया कढी ॾिनई। पोइ दिलि में ख़्यालु कयईं त ॿुधाए विढ़णु चङो आहे। सो मथनि इहो कमु रखियईं त पोड़ी सुबुह जो सवेर वञी पड़ो ॾेई अच त हिन शहर में ॾेढ ठग आयो आहे जो ठगी कंदो। तंहिं करे हर को माण्हू होशियारु आहे। वरी पोड़ीअ जे पुट खे चयईं त तूं वञी बादशाह जी कचहरीअ में वेह ऐं उते जेका बि ॻाल्हि ॿोल्हि हले सा तूं शाम जो अची मूंखे ॿुधाए। सुबुह थियो त माई वञी शहर में उहो पड़ो ॾिनो ऐं छोकिरो वञी बादशाह जी कचहरीअ में वेठो। बादशाह बि को इहो पड़ो ॿुधो सो अमीरनि वज़ीरनि खे चयईं त हिन ॾेढ ठग खे केरु झलींदो। ते 4 सिपाही जेके राति जो पहिरा
ॾींदा हुआ से तयारु थी बीठा ऐं चयूं त असांजो आहियूं, इहो असांजो कमु आहे, असांखे छॾे ॾे, हिनखे असां पाणी था पकड़ियूं। छोकिरे इहा ॻाल्हि ॿुधी अची शहज़ादे खे ॿुधाई त तोखे फलाणा पहिरे वारा 4 सिपाही राति पकड़ींदा। तंहिं ते हिन ॾेढ ठग छा कयो जो शराब आफ़ी में अटो खंडु मिलाए 4 लड्डू तयारु कया ऐं पोइ कपिड़ा लाहे लंगोटी ॿधी फ़क़ीरनि जी सूरत अख़्तियार करे पाकी तेल ऐं हुको खणी विच बाज़ार में दूं दुखाए वञी वेही रहियो। सिजु लथो त सिपाही बची निर्वार थिया ऐं हेॾां होॾां घुमंदा फ़क़ीर वटां हुको छिकींदा वतन चकर हणंदा। पोइ जॾहिं पोइ असरु थियो तॾहिं सिपाहियुनि सम्झो त ठग शायदि अॼु न आयो, सो बेपरवाह थी फ़क़ीर सां जी ॻाल्हियूं ॿोलियूं करण वेठा ऐं हुको छिकण लॻा। उते बुख बची तपाइनि, तंहिं ते फ़क़ीर चयो त मूं ॾे बादशाह के लड्डू मोकिलिया हुआ, कुझु मूं खाधा आहिनि ऐं कुझु अञा ॿिया आहिनि, खाओ त ॾियांव। तंहिं ते सिपाहियुनि चयो त फ़क़ीर खां दुआ जा लड्डू मिलनि त बाक़ी ॿियो छा खपे। सो इहा ॻाल्हि खणी फ़क़ीर खां लड्डू वठी अञा खाधऊं मस त अची नशे जा घेरट चढ़नि, बसि उन ई महिल ऊंधा थी किरी। ॾेढ ठग छा कयो जो चईनी जा कपिड़ा लाहे ॾाढ़ी मुछ में भिरूं कूड़े खेनि तेल हणी मुंहुं कारो करे उथी हलियो वियो। सुबुह जो माण्हू अची ॾिसनि त वाह जो मज़ो लॻो पियो आहे। सो दौड़ी वञी बादशाह खे इतलाह कयूं त बादशाह सलामत, तो जेके 4 माण्हू बीहारियासीं पिन खां ठग त वॾी जुठ करे वियो। होॾां छोकिरो बि अची बादशाह जी दरबार में वेठो। बादशाह सिपाहियुनि खे होश में आणाए खान हाल वाल पुछियो। तंहिं ते हिननि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त हिकिड़ो फ़क़ीर हो जीअं असांखे लड्डू ॾिना ऐं उन खां पोइ ख़बर न आहे त तव्हांखे होश ई न हो, ठग हीअं ठगी करे वियो आहे। तंहिं ते बादशाह चयो त भला अॼु केरु इन ठग खे पकड़ींदो। सॼी दरबार उहा ॿुधी माठ में पइजी वई। नेठि हिकिड़े मोचीअ चयो त साईं इहो ठग आऊं पकड़ींदुसि। बादशाह पुछियसि त कीअं? चयईं त बादशाह सलामत, आऊं हीअं कंदुसि जो हिकिड़ी भली जुती ठाहे रखंदुसि ऐं इहो पियो चवंदुसि त जेको हीअ जुती ख़रीद कंदो तंहिंखे 100 रुपया ॾींदुसि। ठग ज़रूरु लालच करे ईंदो ऐं पोइ पकड़े अची हाज़िर कंदोसांसि। बादशाह खेसि इजाज़त ॾेई दरबार दरख़्वास्त क़बूल कई। इहा ख़बर छोकिरे जी ठग खे ॿुधाई। ठग काठियुनि जी भरी खणी कपिड़ा बदिलाए सिधो मोची वारे घर अॻियां अची लंघियो। होको ॿुधी मोचीअ काठियूं वठण लाइ खेसि सॾु कयो ऐं हिन खां काठियूं वरितईं। ठग ख़ासि हिकिड़ी जुती घुरी। तंहिं ते मोचीअ हिन खे इहा भली जुती कढी ॾेखारी। हिन चयो त बेली आऊं ग़रीब आहियां, का सादी सूदी जुती ॾे। मोचीअ हिन खे 100 रुपया बादशाह, पर हिन न वरितुसि। आख़िर हिकिड़ी हल्की ऐं सस्ती जुती वठी मोचीअ खे चयईं त जुतीअ में इहा काठियुनि जी भरी तोखे आई, बाक़ी पैसा जेके चईं से को माण्हू हले त घरां खणी ॾियांसि। परियां मोचीअ जी धीउ बीठी हुई। ठग छोकिरीअ ॾांहुं इशारो करे चयो त हीअ गॾिजी हले त पैसा ॾियांसि। मोचीअ हाव करे छोकिरीअ खे हिन वटां पैसा खणी अचण लाइ चयो। छोकिरीअ खां ठग पुछियो त तुंहिंजो पीउ खंधो किथां खणंदो आहे? हिन हली उहो हटु ॾेखारियसि। ठग सिधो हुन जी दुकान ते अची दुकानदार खे चयो त मोचीअ खे 100 रुपयनि जी ज़रूरत आहे ऐं मूंखे चयो अथसि त ॿियो हाल अहिवाल ख़ैरु, हीअ छोकिरी पाण वटि विहारे छॾ, शाम जो पैसा ॾेई छोकिरी वठी ईंदुसि। मोदीअ इहा ॻाल्हि ॿुधी पैसा खणी ॾिना ऐं छोकिरीअ खे पंहिंजे घर ॾांहुं ॾियारे मोकिलियईं। सिजु लथे महिल मोची जी ज़ाल पुछियो त छोकिरी किथे आहे?
तंहिं ते मोचीअ चयसि त अञा कान आई आहे छा? ईअं चई उथी ख़बरचार निकितो। जेॾीमहिल दुकान अॻियां अची लंघियो, मोदीअ खेसि ॾिसी चयो त मियां मोची ॿियो त ख़ैरु आहे? छोकिरीअ खे छो निशानी करे मोकिलियो हुई? ऐं पैसा ईअं एतवार ते ॾियां हा। तंहिं ते मोचीअ चयो त इहा ॻाल्हि वरी कीअं? पोइ मोदीअ सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। तंहिं ते मोचीअ चयो त मार ठग त को इहो हुयो। ईअं चई सिधो बादशाह जी कचहरीअ में आयो ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। पोइ मोटी वाणीअ खे पैसा ॾेई धीअ खे घर